टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन गडाप जे चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच ऐं म्यूनसिपल कमिश्नर मोहम्मद नवाज़ महर खे सुप्रीडेंट इंजीनियर M&E नूर अली जमाली ऐं AE वसीम आरई पारां गडाप टाउन जे वाटर सप्लाई स्कीमनि, सोलर सिस्टम ऐं मशीनरी जी मौजूदा सूरत हाल ऐं जारी बहितरी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी आहे। चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच हिन मौक़े ते चयो त गडाप टाउन जे अवाम खे बहितर बलदियाती सहूलियतुनि जी फरहमी असांजी पहिरीं तरजीह में शामिल आहे। वाटर सप्लाई स्कीमनि ते सोलर सिस्टम जी तनसीब, स्ट्रीट लाइटनि ऐं मशीनरी जी बहितरी सां न रुॻो रोज़ानी बुनियादी ख़िदमतुनि में शफ़ाफ़ियत ऐं तेज़ी ईंदी, पर अवाम खे सिधो संओं रिलीफ बि मिलंदो। म्यूनसिपल कमिश्नर मोहम्मद नवाज़ महर चयो त समूरा शोबा पाण में भाईवारी सां मौसर ऐं शफ़ाफ़ नमूने कमु कनि, वसीलनि जो सही इस्तेमालु यकीनी बणायो वञे त जीअं गडाप टाउन जे बलदियाती कारकर्दगी में नुमाया बहितरी अचे। सुप्रीडेंट इंजीनियर नूर अली जमाली चयो त वाटर सप्लाई लाइननि जी मरम्मत, वाटर पंपनि जे अपग्रेडेशन ऐं सोलर सिस्टम जे ज़रिए एयर जी सेविंग जा क़दम तेज़ीअ सां जारी आहिनि। सुप्रीडेंट इंजीनियर M&E नूर अली जमाली AE वसीम आरई पक ॾियारींदे चयो त अमले समूरे कम खे तसली बख़्शे मयार मुताबिक़ ऐं मुक़ररु वक़्त में करे पियो। उन मौक़े ते डायरेक्टर हुमायूं इमरान ख़ान, डायरेक्टर एडवर्टाइज़मेंट हिदायतुल्लाह शेख, डायरेक्टर इंफॉर्मेशन रिज़वान साबिर, अली महर पिणु मौजूदु हुआ।